ईअं थींदो आहे जॾहिं का शाइरी अहिड़ी जेका ग़मनि जी ऐं ॾुखनि जी अकासी कंदी हुजे ऐं वरी ॻाइण सां बि कहिड़ा के ॾुख वाबिस्ता हुजनि ऐं उनखे बि तकलीफ़ूं थियूं हुजनि ऐं ईअं साॻिए नमूने जीअं असांजे ॿालक खे पंहिंजे पुट जे गुज़ारे वञण जो ॾुखु आहे वरी शबाना आलमाणी बि उहा ॾुखनि ऐं अंजनि जी तकलीफ़ुनि जी शाइरी करे थी इहे ॿई जॾहिं गॾु थियनि थियूं त वरी ॻाइणो ॻाए थो जॾहिं त उनखे ज़ाहिर आहे उन क़िस्म जी कैफ़ियत पैदा थिए थी ऐं ॿियो वरी मथां इहो मूंखे अंदाज़ो आहे त इरफ़ान समो साहिबु अहिड़ी अहिड़ी धुनूं ठाहींदो आहे जंहिंमां माण्हूअ जी उहा जज़्बात शाइरी जी जेका जज़्बात आहे उहा बि उभरी अचे ऐं वरी ॻाइणो बि पंहिंजे उन जज़्बात खे क़ाबू कंदे बि कोशिशि करे घणी कोशिशि करे ॻाए वञे पर ज़ाहिर आहे उन जे बावजूद बि हू रोई ज़रूरु पवंदो मूंखे इन क़िस्म जो अहसासु आहे त ॻाइण खे पंहिंजे उन्हनि ज़िंदगीअ जे अहंजनि इज़ामनि जी शाइरीअ जे ज़रिए पंहिंजो इज़हार बि करणो थो पवे ऐं उहो जीअं असांजे ॿालक कयो आहे अलाह साईं हुनखे ख़ुशि रखे हुनजे नौजवान खे जन्नत नसीब करे। महिरबानी।